ओॾे केक न ॾिनई महिमान खे खाली चांहि ॾिनसीं। अदा सौदो कढई साईं सौदो कढियो माना महिमान अचे त हुनखे माना चांहि खाली पीआए। साईं ना कहे मां त चयो मां जो पीस खाईंदा बिस्किट खाईंदा पूरी खाईंदा सुपर खाईंदा कड़ी ना के हा तो न कयसि पोइ चए थो ॾिनई न शर्म नथो अचई दधो कंदे क़िस्मत सां महिमान अचे थो हुन सां कहिड़ा रिश्ता आहिनि असांजा। हिकिड़ी ॾेर में फारी ॾिए दुकान त मोचो हुयो। अदा सौदो हा सौदो ॾे हिनखे भाऊ खे हथ लाइ थोरो निबिड़। पापा ॿियो सुबुह सां न सफ़ाई करे थो न हथ हणे थो डब्बा खाली थियनि त हिन में चुपड़ा पुपड़ा विझो न। अदा चोपड़नि खे छॾे घणा थिया अदा 1000 रुपया 1000 रुपयो हे घणियूं अथसि 1 2 3 4 5 पंज है 500 जे हिसाब मां न हा 1000 रुपया था 1000 रुपयो हा साबुण विधो ही हा साबुण 2 पेस्ट 2 ठीक बिस्किटनि जूं हे सही है ठीक है 1000 रुपयो हा 1000 रुपया आधा है सब हेठो छिलियांसि थो सब हिन खां वधीक घणा तो महिमान चांहि पीती आहे। अदा हे तो 900 रुपया तू चए तो 1000 मां पाण गणे नी ना मैं 1000 रुपयो सही साईं मां कूड़ थोड़ा तू हथ में ॾिना मां हिते ई गणिया मां का बेईमानी कंदुमि यार। हेॾो सारो धंधो आहे कारोबार आहे सॼी उमिरि हिन ॻोठ में कमु कयो आहे तूं माना असांखे बेईमान थो सम्झी असां माना तुंहिंजे 100 रुपए ते वेठा आहियूं। यार इहा कहिड़ी ॻाल्हि आहे मां त तोखे 1000 रुपयो पूरो ॾिनो तूं चए थो जानी मां त गणियो न अञा खाने में चङो छो न विधो हिते ई गणियो आहे तूं पंहिंजे हथनि में। अच्छा हा न 100 रुपयो खुटियल आहे 900 ठीक है तू पर मां भी तुझो पिया अदा तू तो चाहे 900 रुपया पर हे 800 रुपया है 800 न हां हे गणो हा यार मुंहिंजी ग़लती आहे हे गणण में हेठि किरियो हूंदो हा हे थिया पोइ बि त 900 थिया न बाबा 1000 हो ना यार पोइ बि त 900 थिया न आका भी 100 रुपयो किरी पियो हाणे थी सही 1000 रुपयो पूरो हा इहे चओ न हाणे ग़लती ॿिन्ही खां थी वई। हा हे ठीक है खणो सौदो खणो ठीक है खुदा मुकारो करई मानू तो को वधिक सेणा आहिनि तूं 2 नंबर आ ॿिया 8 नंबर आहिनि कीअं तो घुमाए वई तूं चो त इहो 100 ईंदो हुन महिमान वारे चांहि जा अञा त हुनखे बिस्किट खाराए पियो 100 हुन तूं हेठो चिलो 100 हुन बि हेठो चिलो मां त कयांसि पियो तूं ॾिसी वरितो या हा ॾिसी वरितो छा ईमानदारी कर तूं रोज़ी रिज़्क में बरकत का पए सॼे ॾींहं में अचे थो हिकिड़ो गिराक उन सां बि करे थो 2 नंबरी त पोइ काॾो ईंदो हा यार खुदा जी का दुआ थींदे कोई शकी थी अॻे बाबा वेंदो दुकान ते कहिड़ो दुकान भरियल हूंदो वारो बाबा निमाज़ी आहे उहो कंहिंजो रुपयो ई न खाईंदो आहे तुंहिंजो जेॾो पेट थोरो आहे तेॾो बेईमान बस हाणे बस मथो न हण न बस न बस मुंहिंजो दुकान आहे न बेईमानी कयां ड्रॉ कयां छा कयां मुंहिंजा बच्चा खाईंदा मुंहिंजे पेट में वेंदो न तुंहिंजो कहिड़ो कमु मुंहिंजा बच्चा बि त हितो खाइनि था न मूंखे बि त पघार हिन दुकान में मिले थी न पोइ तूं गामो सचार न थी न बस पंहिंजो कम सां कमु रख न गिराक ॼाणे मां ॼाणिया न हलो ॾे सफ़ाई कर हल न कंदुमि सफ़ाई मां वञा थो हिसाब कर मूंखे पैसा ॾे हिसाब बाबा सां कजांइ वञी छाजे का बाबा सां कयां घर वेठो थी वञे मोतबर आहे छा बाबा सां हिसाब कयां ॻाल्हाए ख्याल सां न ॻाल्हाए सॼी जेकी मुंहिंजी मज़ूरी थिए मूंखे भाई मज़ूरी ॾे न मां हाणे कंदुमि न 11 बजे तोखे मज़ूरी ॾियां मां वेंदुमि 11 बजे छा नमो हुजे न बि मां वञा आहे तोसां मां न कंदुमि कमु मां तोखे बीहायो आहियां दुकान ते मां तोखे बीहायो आहियां बाबा मूंखे ॾियारी ॾे मां वञा थो पीउ साहब फोन ते ॻाल्हाए तूं बाबा सां ॻाल्हाए न उन बीहायो थी न मां मथो न हणंदो कर टटर न कंदो कर हिकु मुंहिंजे महिमान खे खाली चांहि ॾिनी थी चांहि ॾिनी थी शुक्र करे महिमान तौर ते चांहि पीती आहे 100 रुपए तूं बेईमानी करे पियो पीस खाया आहे न त इन जे खीसे में पैसा कढे बाबा वञ तूं बस वञ जेको न ॾे मां पाण दुकान हलाईंदुमि जेको न ॾे छॾ तारा किला करे ॾेखारींदो सेठ मां आहियां तूं आहे सेठ तूं आहे लूसी भेण बिश्नी बिश्नी हुते तूं ॻाल्हाए ख्याल सां नक भईंदो भाई मां बात त पटिया ई बाबा सां ॻाल्हायां थो मां ॻाल्हाए बाबा सां तूं मोतबर थींदो मां हिकु शरीफ़ माण्हू आहियां महिमान वेठो आहे मथो तूं छा ॻाल्हाएसि थो मां ॻाल्हायां थो जेके तूं दुकान ते हिते कम रखिया न मां हुन सां ॻाल्हायां थो
इहा ॻाल्हि न करे मां ई कयांसि थो न इहा ॻाल्हि न करे ॿियो काल के मां के मां हे न ॻाल्हायां आहे ॿियो आहे छॾे इहा ॻाल्हि न करे मां कयांसि थो न छॾे पाण में हुन हेॾे आहे न बसि हेॾे आहे मां न कई हाणे हेॾे आ अपो न आहे अगरि मां लूसी हाणे मां अपा सां ॻाल्हि न कर ख़बर थी वरी कढी छॾी त दुकान में दरपदर थींदासीं अॼु बि हिते वेठा आहियूं शाम जो 500,000 अबा जो चुराए करे यारनि दोस्तनि सां मिली इंजॉय कयूं था तूं विञाईंदी असांखे ॿुधाजी का मार पोइ कीअं पघर वांदा सिरतगारी करींदे ते मुंहिंजो प्यारो पुट आहे दुकान ते वेही छांव जो तोखे धंधो ॾिनो अथई त ईमानदारी सां त कर न सौ ॾियां थो वरी बोतल बोतल पी मूंखे बसातो वारो 100 को बोतल कोन अबा खे न ॾसी आई बस नथो रसियां पर हाणे तूं ईमानदारी सां कमु कंदे हा हेॾे ॾिस वाइदो आहे बसि कंहिंसां बि ठगी थोरी न कंदुमि वाइदो आहे बसि तोसां ठीकु आहे मां बि हिते आहियां जंहिं ॾींहं जे कॾहिं रुपए जी हेराफेरी कई न उन ॾींहं सां फोन करे ॿुधाईंदोमांसि वे मां जॾहिं महिमान सां वेहा हे साईं मिड़ई फिरी आहे पाण में हूं मिड़ई इहे पुराणो मज़ूर आहे अबे जे दौर जो आहे न थोरो मिड़ई हिक ॿिए सां हिन जी मां इज़त कंदो आहियां मुंहिंजो इहे सभु चाचे जी जॻह ते आहे चाचा तूं वेह होॾो हा मां विया मां महिमान सां वेहा हा हा